वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अलैका या खातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अल्हम्दुलिल्लाह। अज 20 रबीउल अव्वल बरोज़ अरबा ॻोठ डामरो में साईं मोहतरम जनाब साईं मोहम्मद पनाह फुलपोटो साईं जे घर में अल्लाह जे महबूब नबियुनि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लख सलवात पढ़ण आया हूँ। ऐं साईं जन महबूब मिठड़े जी दावत कई आहे, उर्स मुबारक कयो अथऊं। आका जो मीलाद, आका जी सलवात ई मीलाद आहे। ऐं महबूब मिठड़े जो ज़िक्र ख़ुद खुदा तो सलवात पढ़े, रब सलवात तो पढ़े। ऐं रब साईं हुकुम तो ॾे त ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते ख़ूब दुरूद ऐं सलाम मोकिलींदा कयो। रब जो हुकुम आहे। अल्लाह साईं हू ॿियूं जेके बि आहिनि हुकुम ॾींदड़ आहे, पर जॾहिं महबूब जी सलवात जी ॻाल्हि आई त रब अॻवानी पाण खे कयो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। इन्नल्लाह बेशक अल्लाह ऐं उन जा फ़रिश्ता उन ग़ैब जे इल्म ॼाणण वारे नबीअ ते दुरूद मोकिलीनि था। ए ईमान वारो, केॾी सनद आहे, केॾी ख़ुशनसीबी आहे। सलवात पढ़ण वारे खे रब ईमान वारो थो सॾे। ए ईमान वारो तव्हां बि ख़ूब दुरूद ऐं सलाम मोकिलींदा कयो महबूब मिठड़े जे लाइ। रब साईं फरमाए सूरह अहज़ाब में त अल्हम्दुलिल्लाह रब कंदो साईं मोहम्मद पनाह फुलपोटो साईं जा क़यामत ताईं वेढ़ा ई वसंदा रहंदा। साईं खे रब मदीने पाक जी हाज़िरी हिन साल मौजज़े सां नसीब करे। साईं जा बच्चा पुट भाइर क़यामत ताईं रब आबाद करे, हिननि जा सॼण साम्हूं करे। अल्लाह हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमाए। असां सॼी सिंध में ॻोठनि में शहरनि में दरगाहुनि ते कॾहिं टंडो अलयार ठटे में घोटकी में जेकंबाद सॼी सिंध में फ़ी सबीलिल्लाह लख सलवात शरीफ़ पढ़ाईंदा आहियूं। 25 साल हाणे शुरू थींदो जमायत खे। ऐं सभिनी मुसलमाननि खे मुंहिंजो पैगाम आहे तफ़रीक़ा ख़तमु कयो, तफ़रीक़ा ख़तमु कयो। क़ुरान फ़िरके वारे खां मना थो करे। अगरि क़ुरान खे को न मञंदो त सिवाइ ज़िल्लत जे उनखे कुझु न मिलंदो। क़ुरान मना थो के तफ़रीक़ा न विझो। ऐं असां हर मुसलमान खे इहो था चऊं तफ़रीक़ा न विझो। महबूब जी घर में लख सलवात पढ़ायो। ख़ुदा जो कसम आहे जंहिं घर में लख सलवात थी उहो घर ई जन्नत जो बाग थी वियो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, सरकार की आमद, सरदार की आमद, आका की आमद, रब के नूर की आमद।